अस्सलाम वालेकुम मुंहिंजा दोस्तों, प्यारा भाइरो। अव्हां जी ज़बान अव्हां जे अकुल, इल्म ऐं फ़हम जी तर्जुमान हूंदी आहे। अव्हां जे लफ़्ज़नि मां अव्हां जे मज़ाज जो पतो पवंदो आहे। ॻाल्हायो त तके तोरे, सुठो मिठो ऐं सुहिणो ॻाल्हायो। ग़ैर ज़रूरी गुफ़्तगू खां माठ रहो त बहितर आहे। अल्लाह ताला फरमायो आहे, वक़ूलू लिन्नासि हुस्ना, सभु माण्हुनि सां सुहिणो ॻाल्हाइजो। मदीने वारे साईं फरमायो आहे, ऐं जेको अल्लाह ऐं आख़िरत वारे ॾींहं ते ईमान रखे थो, उनखे घुर्जे त सुठो ॻाल्हाए या ख़ामोश रहे। अज़ीज़ानी गिरामी, माण्हू जा लफ़्ज़ उन जे अंदर जो पतो ॾींदा आहिनि। अव्हां जो कलाम घटि हुजे पर माना ख़ेज़ हुजे, दिलि खे मोहींदड़ ऐं मिठड़ो हुजे। ॻाल्हायो त माण्हू मुश्ताक़ हुजनि अव्हां जा वधीक लफ़्ज़ ॿुधण जे। पंहिंजे ज़बाननि सां माण्हुनि खे मलूल न कयो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मुआज़ रज़ियल्लाहु ताला अन्हु खे नसीहत कंदे